अवलला हलीम आला आलम जोधणी अवलला हलीम आला आलम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे हाय हाय सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियोण जारो ओहरे हाय हाय सारी रात सुबहान जागी जिन यादि कयो सारी रात सुबहान जागी जिन यादि कयो उन जी अब्दुल लतीफ़ चे मिटीअ लधो मान कोणे कन सलाम अचो आगह उन जे सभिनी सदन खे प्रोग्राम रामो राधा जे तरफा भी आवाज सभिनी खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलन जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवांजो खुशिन भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु मोकल जो ॾींहुं हुजे आचर जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ असांजो अधियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि चाचा हुजनि मामा हुजनि नाना हुजनि ॾाॾा हुजनि या भाइर हुजनि लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे वरी वरी भलीकार हुजे छो अॼु आचर जो ॾींहुं मोकल जो ॾींहुं हुजे कल्ह बि बालकनि खे मोकल हुजे अॼु त आचर जो ॾींहुं सभिनी खे मोकल हुजे जेके ड्यूटी वारा माण्हू हुजनि सरकारी ड्यूटी वारा बाक़ी जेके गैर सरकारी ड्यूटी वारा हुजनि या मज़दूर हुजनि उन्हनि जो त हर ॾींहुं पंहिंजो महिनत ऐं मज़दूरी ऐं उन वक़्त में गुज़रंदो हुजे ऐं जेके आणियूं ऐं चाढ़ियूं वारा हुजनि से त उन महिनत मज़दूरी उन्हनि लाइ समझो के मोकल ना हुजे वो पंहिंजे कमकार जी तरफ़ जेको हुजे रवा धवा हुजनि पोइ ॾुख हुजे दर्द हुजे तकलीफ़ हुजे कहिड़ी बि उनखे तकलीफ़ हुजे मुश्किलात हुजे ॾुखाई हुजे पर पंहिंजे कम जी तरफ़ उहे रवा धवा हुजे हिन में पोइ जे ॾिसूं त हारी बि ईअं हुजे ऐं हारीअ जी ज़िंदगी बि ईअं हुजे हू कहिड़े बि हाल में हुजे पर हर ॾींहुं हुनखे ज़मीन ते रहणु ज़रूरी खपंदो हुजे मज़दूर बि ईअं हुजे त कहिड़े बि हाल में हुजे पर मज़दूरी ते वञणु ज़रूरी हुजे पोइ अवां वणनि जी छांग कयो सिरुनि जी मज़दूरी कयो राधे सां गॾु हुजो मुहाणो हुजे मच्छी मारण वञे जेके हुजे अवां पंहिंजे किर्त में हुजो पोइ रागी हुजनि कहिड़ा हुजनि उहे त वरी पंहिंजी पंहिंजी किर्त वारा सो हुनरमंद माण्हू जेके हुजनि उहे सहनसाह हुजनि उहे पंहिंजी रोज़ीअ जो उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो अलॻि टाइम हुजे अलॻि तरीक़े सां उन्हनि जी पंहिंजी रोज़ी जुड़ियल हुजे उहे उन हिसाब सां कंदा हुजनि असां अवांजी ख़िदमत में छंछर ऐं आचर ते हाज़िर थींदा हुजूं सुबुह जो 10 खां 12 ताईं वरी राति जो 1 खां 3 बजे ताईं अवांजी ख़िदमत में हाज़िर हुजूं ऐं कई साल गुज़री विया हुजनि इहा सदोरी मथे में आऊं अवांजे ख़िदमत में इहो न चवंदो हुजे कि तूं मुंहिंजे मग़ज़ में ओ मूं ॻाल्हि कहिड़ी करी हुजे बसि सुबुह सां रगो सुबुह सां ख़बरूं न कंदो हुजे हा हिनखे ख़बर हुनखे ख़बर हिनखे ख़बर सॼो ॾींहुं रगो त जो हिन में गुज़री वञे लाला कंदो हुजे हला हला करो हाणे तूं कहिड़ो बीमार पई हुजी हाणे मां मथां वेठो हुजां हाणे हिन ते हला हला कर बीमारी खे छॾींदो हुजे उहा मालिक साईं जे हथ वस हुजे ॾींदो बि हुई हुजे लाहींदो बि हुई हुजे ताक़त हुजे हिन सां चूं चूं हिन सां चूं चूं थोरो हला हला कंदो हुजे कहिड़ी चूं तोखे कहिड़ी सिर हुजे सुबुह सुबुह अहिड़ी तोखे बि ताक़त न हुजे पई हुजे तूं कहिड़ी वाक़ई दी हुजे याद कंदो हुजे तूं सिर जड़ी त हुजे भला हाणे इहा अञा खणण जी कहिड़ी अञा ॾिसंदी हुजे जेॾी महिल जो हे बुलेट थींदो हुजे न वरी न ॾिसंदी हुजे के तूं केरु हुजे पोइ हुन सां छा थी पवंदो हुजे उन सां पोइ छा थींदो हुजे पोइ तोखे पोइ ख़बर पवंदी हुजे बुलेट इन बुलेट खे खोले सजां त अहिड़ो टेस्ट करे मां ॾिसंदी हुजे चवंदी हुजे छॾींदो हुजे छॾींदी हुजे राधुल छॾींदी हुजे जेॾी महिल जो हे फिरियो हुजे पोइ ख़बर पवंदी हुजे थो थी
ईंदो हुजे इहो कहिड़े महिल 100 थींदो हुजे भला पोइ वक़्तु ईंदो हुजे तोखे बि ख़बर न ना पोइ इहो कहिड़ो टाइम हुजे वक़्तु हुजे मां हींअर ॻाल्हि कढ़ी करां कि तूं तूं छा चयो सदोरी मुंहिंजे मग़ज़ में लॻी हुजे इहो पोइ सदोरी चयो हुजे को निभागी त न चयो हुजे जेको हुजे न मां सभु सम्झंदी हुजां त सदोरी मथे में लॻी हुजे मां जे ख़िदमत में हुजां तूं ख़िदमत में हुजे बाक़ी हिते राधुल जेको हुजे पकोड़ा पापड़ खपाईंदी हुजे हा न मूं त ॿई गॾु हुजूं ॿई गॾु बीठा हुजूं हाणे मूं न कयो लेखे में तूं न आणी त हाणे तुंहिंजो अकुल एतिरो वञी बीठो हुजे जो तेरे सकेड़ो अकुल हुजे सभु जहाज ॿिया टिया सभु तुंहिंजे अकुल सां ठहंदा हुजनि हल सॼो ॾींहुं मग़ज़ में चूं 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 अला अला कंदो हुजे बंदा पोइ तूं वरी पोइ छा करीं तूं वरी छा करीं पोइ मां ईअं करां पोइ तूं छा करीं छा कंदी हुजे सां पंहिंजी रब्ज में बीठा हुजे हरो भरो चवंदो हुजे हीअ लॻी हुजे मूंखे आउं तव्हांजी ख़िदमत में हुजां आउं हिन सदोरे खे लॻी हुजां बाक़ी ही तहिड़ो हुजे के वञी थींदा हुजनि पोइ भला तूं ॻाल्हाईंदी मां सदोरो तोखे लॻो हुजां तूं नाज़रीन सां हुजे भला हरो भरो जेको हुजे चू चू करण रात लॻ न ईंदी हुजे बाक़ी हेॾे त पोइ वातो हणण में माना ॼण हो सिलाई वारी मशीन हलंदी हुजे वातो हुजे मुंहिंजो हाणे छा हुजां को फरियो हुजे छा सोभाइन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अवां ॾिसंदा हुजो सब्सक्राइब कंदा हुजो लाइक बि कंदा हुजो शेयर बि कंदा हुजो बेल आइकन बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेरा लाॾा लोक गीत जा राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम इहो अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक जो पेज हुजे सो फेसबुक पेज ते बि अवां ॾिसंदा हुजे उते ही मेहरान टीवी जो जेको ही प्रोग्राम हुजे राम राधा उहो हिते बि लाइव हुजे मेहरान टीवी ते बि लाइव हुजे अवां ॾिसी सघंदा हुजो फेसबुक ते या जेको पेज हुजे उते वञी अवां कुझु लिखी बि हाल वाल ॾींदा हुजो ऐं टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे उन ते बि फोन कॉल कंदा हुजो रामू ऐं राधा हर छंछरु सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर हुजनि ऐं उन सां गॾोगॾु इहो फोन जो नंबर हलंदो हुजे अवां जी टीवी स्क्रीन ते उन ते छा चयो हुजे टीवी ते नंबर हलंदो हुजे सो अब इन ते राब्तो ज़रूर कंदा हुजो पर इन सां गॾोगॾु इहो ॿुधाईंदो हलां त सुवारी सिंध ख़ुशनसीब हुजे असां सभु ख़ुशनसीब हुजूं जो सुहिणे लाखणे लतीफ़ जो जनम सिंध में थियो हुजे ऐं उन भिट वसाई हुजे ऐं भिट जेका हुजे ॾेह परॾेह में दुनिया में जेको हुजे हर माण्हू सुञाणींदो हुजे हिते कहिड़ी ॿोली वारा दुनिया जा माण्हू हिते अचे सा लतीफ़ सुहिणे लतीफ़ जे किताब खे रिसाले खे बैतन खे हिते अची उन्हनि ॼण ॾिठो हुजे परूड़ियो हुजे ऐं ॾिसण जी कोशिशि कई हुजे त हू अचरज में अची विया हुजनि त हेॾो माणक मोती हेॾो वॾो शाइर हेॾो दुनिया जो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उहो सिंध में हुजे सो इहा तव्हांजी बि सूंहं हुजे तव्हांजी बि सुञाणप भिटाई हुजे तव्हां असां सभिनी जी सुञाणप भिटाई हुजे ऐं मेहरान टीवीअ जी त सुञाणप ई भिटाई हुजे पोइ भिटाई जूं सूरमियूं हुजनि भिटाईअ जी ज़िंदगी जूं डॉक्यूमेंटरूं हुजनि या त सतनि सूरमियुनि जो जेको ख़ुलासो हुजे उहो अवां सभिनी जे नज़र बि हुजे सो अवां ॾिसंदा बि हुजो सो अॼु खां वठी मेड़े जूं हिक लखां तक़रीबूं शुरू हुजनि पोइ पांधेड़ा ईंदा वेंदा हुजनि कुंड कुड़छ मां दुनिया जे हुननि सभिनी पांधेड़नि खे बि सिक भरिया असांजा सलाम हुजनि भलीकार हुजे मेहरान टीवी 7 तरफ़ां अवां सभिनी खे पांधेड़नि खे भलीकार हुजे ऐं जेके मेले जा जेका दुकानदार हुजनि मेले जा रंग भरींदा हुजनि उन्हनि सभिनी खे बि असांजी तरफ़ां सिक भरियो सलाम हुजे सो हिन मेले जे रंगनि जी बि ॻाल्हि ज़रूरु कंदा हुजूं पर प्रोग्राम जी शुरूआत में सुरा फ़क़ीर ऐं साथी जेके हुजनि सुरा फ़क़ीर जी बि यादगिरी भिट सां अहिड़ी जुड़ियल हुजे जो अहिड़ो त ॻाए छॾियो इहो न हुजे पोइ वरी चवंदी हुजे हाणे तोरा सेल तुंहिंजा सेल सड़ी वई इहो कोन चयो हुजे सोराब फ़क़ीर सोराब फ़क़ीर भाई हाणे तोरा टाका बि टुटिया हुजनि सेल त विया पर टाका बि टुटिया हाणे हो हुजे भिट जा भिटाई जबरदस्त भलो हुजे भलो हुजे भलो ॾिसंदा हुजो भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं हुजनि सो इहो ॾिसंदा हुजो उन खां
वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामो राधा में राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ऐं सुहिणे भिटाईअ जो जेको भिट हुजे सो हितां माण्हू जॾहिं इन्हनि तलवार वारे हिननि दरवाजनि खां माण्हू हितां जॾहिं वञे रस्ते पोइ इहो ॾिसो त वण टिण पोइ अलाह वारो चौक अचे, पोइ वरी तंबूरे वारो चौक अचे, पोइ वरी ॾाकणियूं चढ़ी माण्हू जॾहिं भिटाईअ जे अङण ते पहुचे ऐं जिन मां तंद वॼंदी हुजे हलो मियां ऐं भलो मियां थींदो हुजे त माण्हू जी कैफ़ियत ॿी थी वेंदी हुजे, माण्हू ई ॿियो थी वेंदो हुजे। दुनिया जूं ॻाल्हियूं, दुनिया जा दर्द इहे सभु हिकु पासे, माण्हू जो ख़्यालु ॿिए पासे। इहा भिटाई जी तंद हुजे, इहो भिटाई जो कलाम हुजे, जंहिं कलाम जे आधार भिटाई सॼे आलम खे त दुआ कई हुजे। पर सभिनी खे असांखे सेखारणु, सम्झाइणु, पुरजणु, परूरण जी ॻाल्हि बि कई हुजे त हिन दग ते हलंदा हुजो, पंहिंजनि जो, पंहिंजनि मारवड़नि जो, पंहिंजे बनीअ जो, पंहिंजे वणनि टिणनि जो, पंहिंजे सिंधूअ जो, पंहिंजे समुंड जो सैर बि कंदा हुजो, उनखे सम्झंदा बि हुजो, उनखे पंहिंजो कंदा हुजो। पोइ जाग्राफाई तौर हे जेका जाग्राफी सॼी हुजे भिटाई उन जो बि असांखे ॾसो ॾिनो हुजे त कहिड़ी शइ किथे कहिड़ी हद हुजे, उहो बि भिटाई साईं करे छॾियो। केतिरा 100 साल अॻे असांजा माण्हू अञा सोचींदा अॼु थींदो हुजे पोइ हाणे सुभाणे ॿियो ॾिसंदा हुजूं। पर जेके ॾाह हुजनि, सहुर रखण वारा हुजनि, उहे ईंदड़ वक़्त ते नज़र रखंदा हुजनि त 10 साल 20 साल खां पोइ छा थींदो हुजे। जे मुंहिंजी उमिरि हेतिरी थींदी हुजे त हालतूं कहिड़े पासे कीअं वेंदियूं हुजनि। हलो, वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां? छा हाल हुजे अदा? ठीकु हुजे, चङो भलो, तबियत ॿार? दुआ दुआ अवां ॾे ख़ैर हुजे, ॿियो ठीकु हुजो? वॾी महिरबानी हुजे, लख कुर्बा मां शामिल थिया हुजो प्रोग्राम में। ऐं हर हफ़्ते अवां फोन कॉल त कंदा हुजो ज़रूरु। हाणे खॾड़ो वरी खॾड़े मां वरी अॼु तव्हां पंहिंजे शहर जो नालो खॾड़ो शरीफ़ करे छॾियो। सो खॾड़े में बि मेलो लॻंदो हुजे, इहो मेड़ो बि ॾाढो भलो हुजे। सो मेड़े जी रुगो ॻाल्हि न हुजे, भिटाई जे कलाम जी ॻाल्हि हुजे, भिटाई जे पांधेड़नि जी ॻाल्हि हुजे, भिटाई ॾूरां इलाइक़नि ॾांहुं पोइ ॾिसो त रामकली सुर रामकली हुजे या सुर रिप हुजे, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, वालेकुम सलाम मदद। अदा केरु कहिड़े सर? अदा वरी नालो खणंदा हुजो। हुबदार अली पक्का चांग खां। अब जेको उस्ताद हुजे हुबदार अली। बिल्कुल उस्ताद न आहियूं बाबा, असां बि ड्यूटी आहे, असां आर्मी में आहियूं। वाह हा, पक्का चंग खां पोइ 2-3 असांजा महिरबान दोस्त फोन कंदा हुजनि, पोइ इन जे करे ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो। बिल्कुलु बिल्कुलु, ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो। सभु ख़ैर हुजे, राधुल बि ठीकु, तव्हां ठीकु हुजो? बसि जेका गुज़रंदी हुजे उहा भली गुज़रंदी हुजे। भला मोकल ते आया हुजो जा वरी? न साईं, मां उते ई आहियां पंहिंजी ड्यूटी ते, लोरावाई में तव्हांखे पहिरियां मूं ॿुधायो त मां उते ई आहियां। अच्छा, ड्यूटी बि हिते ई हुजे? हा, पंहिंजी डिश लॻियल आहे, साईं बाक़ाइदे ॾिसी सघंदा हुजो, प्रोग्राम हुजे अवां सभिनी ॾिसंदड़नि लाइ। अवां सभु जेके रूह वारा हुजो, दिल वारा हुजो, जेके महिराण टीवी सां या हिन प्रोग्राम जी जेका रीत हुजे या हिन प्रोग्राम जो जेको अंदाज़ हुजे उहो अवां पसंदि कंदा हुजो, वरी फोन कॉल करे शामिल थींदा हुजो। इहे मोहबतूं अवां जूं हुजनि। जी जी ॿुधाईंदा हुजो। पूरी लाज़मी कजो। जी जी,
इहो पाकिस्तान हिकिड़ो नगमो आहे का ॿिया ज़ख़ीरा स्थान आहे पूरे ॾींहं में आज़ादी यार नगमो को मूं वटि हींअर मौजूदु हुजे हा लाइब्रेरी में त पोइ ज़रूरु पर ईंदड़ हफ़्ते त सॼो प्रोग्राम अव्हां जे नाम कंदो हुजां नगमे सां। बाबा ईंदड़ हफ़्ते मां पाण तव्हां रिकॉर्ड कंदुमि दुबारा वरी। बिल्कुलु कंदो हुजे, मां पाण बि जेको हुजे इहो सॼो ई रंग जेको हुजे अव्हां जे नाम कंदो हुजां। साईं महिरबानी, लख कुर्ब, लख मब- कुर्ब, 70 मब- तारीख़ छा हूंदो? कुर्ब वॾी कुर्ब महिरबानी लख तव्हां थोरा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। लख थोरा सो इहे नगमनि जो बि टाइम ज़रूरु अचे, हे मिली नगमा बि हलाऊं तो इहो सभु अव्हां मोहबत करियो पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त बि अव्हां करो। सो अव्हां सभिनी खे जस्ब हुजे, सलाम बि हुजे, अव्हां सभु जेके जवान हुजो जिते जिते हुजो, जंहिं जंहिं ड्यूटी ते वेठा हुजो, जेका अव्हांखे ज़िम्मेवारी मिली हुजे उन ते वेठा हुजो त अव्हांखे सलाम हुजे। ऐं वरी अव्हां फ़ोन कॉल करे प्रोग्राम में बि शामिलु थियो, सो सभिनी खे सलाम। सो ॻाल्हि इहा कंदा हुजो बिटाए जी, तोखे भला माइक्रोफोन ॾींदो हुजां छा? कंदो हुजे ॻाल्हि बि ॿुधंदी हुजां न पोइ हिकिड़ो तोखे माण्हू ॻाल्हि करे त वरी माण्हू विच में ॻाल्हाईंदो हुजे। तोखे माइक्रोफोन ॾींदो हुजां छा भला? भला हिकिड़ो ॻाल्हाए त ॿियो विच में ॻाल्हाईंदो हुजे। न पोइ थोरो गांव त हुजे, गौर बसि तूं वेहो हुजे सॼो ॾींहुं त हीअं गौर कयो। ॻाल्हि ते ॻाल्हि गांव त मां कयो हुजे न तो चयो हुजे हा ॻाल्हि हुजे बेटाई साईं जी, इहो गौर न हुजे ॿियो छा हीअं हुजे? कयो वेठी हुजे मूं चयो हाणे अलाए त ॻाल्हि कंदो हुजे तूं। मुंहिंजे ख़्याल खे सम्झ हुजे त हाणे हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए हलो विच में माण्हू ॻाल्हाईंदो हुजे। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर खां था? साईं ज़िम्मेदारी साहिब जो खेल पुनतन जा खाने को जुड़े जो मोहम्मद अकरम जोखे साईं। छा हाल हुजे अदा जोगिया ठीकु हुजी चङो भलो? सर अलहमदुलिल्लाह तव्हांजी दुआऊं तव्हां ॿुधायो त सही आहे, सभु कहिड़ा कुटायो? हा से तबियत सफ़ा सही हुजे, अव्हां जे साम्हूं बीठा हुजूं। तव्हां ठीकु हुजो, ख़ुशि हुजो। अलहमदुलिल्लाह असांजी दुआऊं ताईं देर सां गॾायो त तव्हां ख़ुशि आहियो त सही आहे। तबियत बि सही हुजे, ख़ुशि बि लॻा पिया हुजो, ॿियो को हाल अहिवाल ॾींदा हुजो अदा। ॿियो बसि हाल वार खेल आहे, असां त ग़रीब नगर हुजूं त हाणे थोरी घणी ज़िंदगी मोटी चाहींदा हुजूं न। वरी वॾी महिरबानी हुजे, लख थोरा कुर्ब हुजनि तव्हांजा, कुर्ब जेको अव्हां फोन जा, कॉल दुआ। कंदा हुजो, रामू राधा खे ॾिसंदा हुजो, हर छंछरु आचर फोन कॉल करे हाल अहिवाल ॾींदा हुजो, कचहरियूं कंदा हुजो, इहे अव्हां सभिनी जा कुर्ब हुजनि। सोने जे कुर्ब जी इहा जेका कुर्ब कहाणी जेका मेड़े जी ॻाल्हि कंदा हुजूं त ही 3 ॾींहं मेड़ो हुजे भिटाई जो, ऐं भिटाई साईं जी जेको उते वाई हुजे, जेके रागी हुजनि, जेके परे खां बि कही अचनि, पोइ पंहिंजे धरतीअ जा रागी हुजनि, उहे अचे भिटाई जे कलाम खे पढ़ंदा हुजनि, भिटाई जूं वायूं पढ़ंदा हुजनि, ऐं हिकिड़ो समाज जोड़ींदा हुजनि, पोइ करार जे कप हुजे, या वरी हिन मेड़े में हुजे, या दरगाह जो अंगण हुजे, या वरी ॿारियूं हुजनि, उते फ़क़ीर फुकरा असले वाह वाह कयो वेठो हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम हुजे अदा केरु कड़े सर खां? फकीर खानो संजवानी इस पाटो का फ़क़ीर साईं छा हाल हुजे? ठीकु हुजे चङा भला तबियत ॿार? ऐं तो अलहमदुलिल्लाह खैर कालो को प्रोग्राम अचाला तव्हांजो जेको हो न सुघर जेके आया आओ नंदा जो असांखे लुत्फ़ ॾिनो, हे बि अॼु बि हुजनि त अॼु बि थोरो ॿुधाइजो, राति पोइ भला ढोल फ़कीर साईं जो लतीफ़ साईं जो कलाम इहो ॿुधाइजो, लतीफ़ साईं जे मेले जे हिसाब सां। हा बिल्कुलु बिल्कुलु, हे प्रोग्राम जो ॿुधाईंदा हुजो अदा। वॾी महिरबानी हुजे, जेको प्रोग्राम जेको हुजे इहो बि भिटाई जे नाम हुजे, सो कल्ह खां बि कल्ह इहो सुघड़ वरी अव्हां सभिनी ॾिठा बि हुजनि, ॿुधा बि हुजनि, पोइ असां चयो त हिन प्रोग्राम में ॻाल्हि भिटाई जी ज़रूरु थींदी हुजे, सो ॻाल्हि ॻाए बि त ज़रूरु हुजे भिटाई जी, पोइ जिते जिते हुजो अव्हां जंहिं ड्यूटीअ ते हुजो, कम में हुजो। हलो साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर खां? साईं मुख्तियार अली जतोई कराची खां ठुमरे हाउस खां। साईं छा हाल हुजे? ठीकु हुजो? अलहमदुलिल्लाह साईं ठीक को तोराजी को साईं तो प्रोग्राम ॾाढो एंजॉय कयूं था पिया। वाह 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 वाह, माना कराची जी मौसम वरी प्रोग्राम मेहरान टीवी वरी माना फोन वाह कॉल वाह कंदा हुजो, वाह 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 ज़बरदस्त हुजे। हा ज़बरदस्त एंजॉय कयूं था, ॾाढो तो प्रोग्राम में मज़ो अचे थो पियो। लुत्फ़ माना ईंदो हुजे, हर हफ़्ते बाक़ाइदे सिड़ जी फोन कॉल कंदा हुजो। बसि इहा तव्हांजी करम नवाज़ी आहे, तॾहिं करे साईं तव्हांखे फोन कंदा आहियूं। न न इहे इहे तव्हांजा कुर्ब हुजनि, मोहबत हुजनि अदा। इहो मोहबत अची तव्हांजी मोहबत हुजनि। इहे ॿियो ख़ैर हुजे, मौसम कीअं हुजे अॼु कराची जी? मौसम सही आहे, कराची ज़बरदस्त आहे साईं।
वाह 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 माना अॼु प्रोग्राम ते सवेर माना उथी करे आचर जॾहिं वेही आहियो त प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो बसि वेही करे मोही नथो तो अगरि तव्हांजो अची प्रोग्राम ॾिठो आहे यार ईअं न कर मां ब्रेक वठंदो हुजां मुंहुं धोई ईंदो कर ॾाहो थींदो हुजे ईअं बसि न बसि हाणे धंधा हिकु मानो दोस्त जा नाला खणंदो नाला नाला खणंदो जी नाला साईं अब्दुल गफ्फार पंवर मोहम्मद निसार चनो आओ मुर्तज़ा तावरी साईं मुश्ताक जानियो वाह वाह सभिनी मोहम्मद नवाज़ चनो सभिनी ॿारनि खे सलाह उन्हनि सभिनी खे सलाम हुजे नेरन कंदा हुजो त पोइ सलाह कंदा हुजो वॾी महिरबानी हुजे नेरन कंदा हुजो त हिनखे सलाह लाज़मी कंदा हुजो ॿार होई नेरानो सो हुजे हे नेरन कंदा हुजो तव्हां सलाह कंदा हुजो भाई हे त नेरानी अचे मथे में लॻंदी हुजे बसि पोइ खाओ पियो न मनी नेराने हवा ते हो जेको हुजे थी पियो हुजे हवा ते थी पियो हुजे हा तूं बि हवा ते हलंदी हुजे न तूं हवा ते हलंदी हुजे सभु भरियो हुजे लॻो पियो हुजे हा पोइ अहिड़ो लॻो दुख त ईअं थियो हुजे हा हा ॾुखनि में खाई पी कोन। ॾुखनि में दुखनि में हा हा ए कहिड़ा दुख हुजनि जेको माण्हू त मचाए छॾींदा हुजनि ईमान सलामत ईमान सलामत वेला ही खाईंदो हुजे 6 वेला माना 3 अञा मथे ईमान सलामत साड़ोलनि जो हाल ॾिसंदा हुजो ईमान सलामत हाण माण रात लकंदी ना हुजे सच चवंदी हुजे मच भली लॻंदो हलो हलो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े सर खां था पहिरियों बशीर कोसो थो ॻाल्हायां जेकबाबाद खां अदा बसीर जेकोबाद वारा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियतां बहार हुजनि भई मां ॾाढो तोखे ॾिसी ख़ुशि थींदो आहियां तोखो सिखियल आहिनि था शेख शादी वारा तूं जी। जेका खिले ॻाल्हाए थो इहो सॼो हक़ीक़त करे ॻाल्हाईंदो आहे सच पुछ ईअं हुजे ॻाल्हि सही ॻाल्हि कंदो साईं शेख शादी जे पुठियां चवंदा आहिनि त घटाए ॾे वियो पोइ ईअं मिसाल ॾींदई त नंढी हुजे या वॾी हुजे पर ॻाल्हाई बैत में तुंहिंजो लाज़ो शेख शादी जो लाज़ो साॻियो आहे हा हा ॿियो ख़ैर हुजे हर ॻाल्हि हक़ीक़त आहे मस्करी में पर हक़ीक़त आहे इहे मोहबतूं आवाजूं इहे मोहबतूं आवाजूं वेही जेकोबाद में ॾिसंदा हुजो ॻाल्हि ॿुधंदा बि हुजो प्रोग्राम वरी फोन कॉल करे शामिल थी हाल अहवाल ॾींदा हुजो त इहे अवां ॾाहा हुजो तुंहिंजी जेका दिमाग़ आहे आला दर्जे जी दिमाग़ आहे तुंहिंजी दिमाग़ वॾी सोच वारी दिमाग़ आहे सो अवां सभु जी जी हा जी। अल्लाह तव्हांजे इल्म खे वधाए तुंहिंजी अकल खे वधाए तूं भुल ॾिसनि था इहे दुआड़ी कंदा हुजो या दुआड़ी कंदा हुजो त मिड़े मिड़े पंधु करे सघंदा हुजूं बसि दुआड़ी कंदा बसि तुंहिंजियूं दुआयूं असांजियूं दुआयूं तोसां हाय 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 सभिनी लाइ पुटनि जी लाइ दुआ घुर अब्दुल गनी अब्दुल समद नसीर अहमद अब्दुल समी ऐं मुंहिंजी ज़ाल फिरोज़ आहे वॾी ज़ाल बि आहे 2 ज़ालां वरितियूंसीं वाह 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 वॾो कमाल कयो जे पाण मां तव्हांजा ॾॾ हिकिड़ीअ में फाथो पियो हुजां पोइ अलाह तोखे बाबा वधाईंदो अलाह त तूं मूंखे तोखे टे थींदा अदा ॿियो बि करे छॾींदो हुजे मुंहिंजे तरफ़ां हू वरी चयो तूं बि जोड़ी कंदो हा तोखे त वरी जेको हुजे ख़बरूं ॾींदी हुजां हे ॿुधंदो हुजे अदा तव्हांखे ख़ुशि करे तव्हांजी जोड़ी खे ख़ुशि करे मस्करी भोग जो जान आहे तकदीर आहे सो बचड़नि लाइ सलाह न ॾींदो हुजे त तूं बि जोड़ी कंदो हुजे मुंहिंजे सलाह सां थे आहे त मां 4 ॿिया बि करियां बाबा मौत बि अलाह जे हथ में आहे ज़ाल बि लिखे में आहे उहो बि अलाह जे हथ में आहे सही चवंदे बचड़नि लाइ दुआऊं हुजनि मुंहिंजूं बचड़नि खे तालीम ॾींदो हुजी सुहिणी तरबियत कंदो हुजी बचड़नि जी त इहो वॾो कमाल हुजे या दुआ शान वधाईंदो अलाह तुंहिंजे बचनि जो वक़्तु वधाईंदो अलाह असांजे बचनि जो अलाह हुनखे पंहिंजे घर अंदरि रिज़्क़ ॾींदो आमीन आमीन वॾी कुर्ब महिरबानी कुर्ब मोहबतूं सुबुह सां दुआ ॾींदो हुजे त तूं चवंदी हुजे भली रामण हा भली रामण असुल भली पर हिकिड़ो कमु थींदो हुजे हा रात वठंदी हुजे इस्तीफ़ा हा पोइ भली जेको हुजे कंदो हुजे इस्तीफ़ा वठंदी हुजे बाक़ी छो तूं भला हेॾी जा पई हुजे ईमान खे वधाईंदी हुजे ईमान खे बाबा रात इस्तीफ़ा ॾींदी हुजे पोइ तुंहिंजी मर्ज़ी हुजे हल मर्ज़ी हुजे माना इहो बर्दाश्त न थींदो इहो साड़ ॾिसो न हुजे इहो बर्दाश्त खे मुंहुं ॾींदा भला इहो साड़ ॾिसो त कीअं निकिरी सुबुह सां निर्वार थी पियो साड़ त तोखे हुजे साड़ त तोखे हुजे भला हाणे चङो कपिड़ो पाए को मेकअप हणी साह न कंदी हुजे अॼु त वरी किथां पता हुजनि
साड़ तो तोखे हुजे मां त चवां झुली थो झुरकणी वांगर सॼो ॾींहुं झुर झुर कंदो हुजे मां त चवां त तूं मेकअप करीं श्रंगार करीं सुठी लॻीं सुबुह सां इहो चिबरे जहिड़ो मुंहुं खणी त साम्हूं न हुजे न माण्हू छा चवंदो हुजे मेकअप शेकअप न इहो छा चयो हुजे मेकअप करे आई हुजे छा न चयो हुजे मूं ईअं छा चयो हुजे न लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो हुजे मूं लफ़्ज़ तोखे न चयो तोखे हुजे छा चयो हुजे मूं चयो माण्हू मेकअप न करे खां पोइ ॿियो छा चयो हा हुजे मेकअप शेकअप न करे पोइ चिबरे जहिड़ो मुंहुं माण्हू खयो बीठो हा हुजे चिमरे जहिड़ो मुंहुं तुंहिंजो हुजे हा सही हुजे हा राति लॻे ईअं न चवंदो हुजे मूं इहो चयो हुजे त मेकअप खां बिना चयो हुजे हाणे मेकअप न हुजे चिबड़ा न लॻंदी हुजां हाणे चिबरी लॻंदी हुजे हाणे उहा मां हेॾे चिबरो हुजां बाक़ी हाणे हीअ वरी ज़ाहिरी हुजे तूं मूंसां गॾु डूल हुजे फराए बैठो हुजे तुंहिंजो डूल फिरंदो हुजे तुंहिंजो हेरा ॾिसंदो हुजे हा इहो सही खाईंदो आहे। हुजे सो हिन सां गॾोगॾु वरी हाणे हिकिड़ी वाई ॾिसंदा हुजो सो हुन वाई खां पोइ वरी वापसि अचूं त अव्हां सां असां सां कचहरियूं कचहरियूं कंदा करूं। हुजूं नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे सो हे जेको सिंध जा जेके ट्रेड़ू हुजनि शाह सचल ऐं सामी सिंध जा माण्हू किथे बि केॾा वॾा ॾाह हुजनि पढ़िया लिखिया हुजनि दुनिया में किथे वेंदा हुजनि वञी ॻाल्हि कंदा हुजनि पोइ जीअं सिंध जी ॻाल्हि कंदा हुजनि मोहन जे दड़े जी ॻाल्हि कंदा हुजनि ईअं इहे ट्रेड़ू बि हुजनि शाह सचल ऐं सामी ऐं इहे इन्हनि जो जेको अंदाज़ हुजे इहो असां सभिनी खे जोड़े रखण वारो हुजे हिक ॿिए सां मुहबत वारो हुजे भाईचारे वारो जेको दर्स हुजे उहो हुजे सो इनखे ॾिसण लाइ पंधेड़ा ॾूरां ॾेह खां परॾेह खां ईंदा त ज़रूरु हुजनि ऐं उहे खणी वेंदा हुजनि छा भाईचारो मुहबत ऐं दरगुज़र वारी जेका ॿोली हुजे न उहा माण्हू में माण्हू बख़्शींदी हुजे जिन दरगुज़र कयो जिन सब्र करे अॻिते वधिया हुजनि उन्हनि कमाई कई हुजे बाक़ी जेके अटकी बीही रहिया हुजनि पोइ हुते ॾिसो त केतिरा नुक़सान थींदा हुजनि पोइ घर जा घर ॻोठनि जा ॻोठ वीरान थी वेंदा हुजनि पोइ हिते अचे भिटाई वटि आऊं ॾिसां त उहा असांजा माण्हू ॾाढा हिक ॿिए खां चवंदा हुजनि परदे वारा हुजूं असांजो पंहिंजी हिकिड़ी रीतूं रस्मूं हिकिड़ो कल्चर पंहिंजो हुजे पर भिटाई जे अङण में न्याणियूं सियाणियूं मर्द बचड़ा ईअं वेठा हुजनि खीर खंड थियो ऐं को फ़र्क़ु बि न लॻंदो ऐं को हुजे फ़र्क़ु बि महसूसु न कंदा हुजनि त इन हिक ॿिए जो एतिराम बि अहिड़ो ई हुजे ऐं सभु को पंहिंजे ख़्याल सां वेठो हुजे वेठे जिनी वटि भिटाई चए पोइ इहा ॿारी ॾिसी इहे सभिनि जूं कचहरियूं बचड़ा ॾिसी पोइ भिटाई जो बैत हुजे वेठे जिनी वटि
ॾुखंदो दूर थिए वाह वाह वेठे जिनी वट ॾुखंदो दूर थिए तूं तन तनी सी कट ओॾा ॾे पखड़ा वाह वाह पोते अची माण्हू थक भञी हाज़िरी ॾेई वरी पंहिंजे रवां दवां पंहिंजे उन किर्त ॾांहुं उन मंज़िल ॾांहुं उन्हनि घरनि ॾांहुं उन्हनि कखनि ॾांहुं पर जिते जिते वरी वेंदा हुजो उते इहा ॿोली रखंदा हुजो मां खे कॾहिं मोहबत वारी ॿोली रखंदा हुजो त वधो हुजो हलो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद फ़कीर साईं वालेकुम सलाम सदा मौजूद अदा केरु कहिड़े शहर खां फ़कीर मंज़ूर अली जमाली हक़ मौजूद होटल शेरी स्टाफ तां रामन साईं छा हाल हुजे फ़कीर साईं ठीकु हुजो चङा भला अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हांजे बैतनि में एॾी राहत थी अचे जो असां चवंदा काल करे तव्हांखे डिस्टर्ब न कयूं ऐं घटाई आहे बैत था ॿुधूं था यार बैत त पढ़ियो हुजे बसि पोइ मिड़े कॾहिं कॾहिं वञे रूड़ो चवे त बैतड़ो पढ़ंदो हुजां बाक़ी ॾाह सभु हुजो पोइ सदके वञा जो सभु ख़ैर आहे राधाम ख़ुशि आहे फ़कीर साईं तव्हां बि ख़ुशि आहियो तव्हांजी पूरी टीम ख़ुशि आहे बाबा ख़ैर लॻो पियो हुजे अदा असां सभई ख़ुशि हुजो असांजी पूरी टीम बि ख़ुशि हुजे रामो बि ख़ुशि हुजे राधा बि ख़ुशि हुजे तव्हां सभई ख़ुशि हुजो अल्हम्दुलिल्लाह अॼु सभु ख़ैर लॻो पियो हुजे कल्ह बि तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त हुयो ऐं भिटई साहिब जा ॾाढा बैत था पढ़नि फ़कीर साईं गुज़ारितूं पिया ॾियनि ऐं असांखे वठियो पिया वञनि भिटाई जे हिन वाटनि ते हिन कथनि ते पंधनि ते वठियो पिया वञनि हाय हाय माना कल्ह जो प्रोग्राम ॾिठो हुजे सुगड़नि खे ॿुधो हुजे वॾो राहत आहे साईं कल्ह को प्रोग्राम तव्हांजो वरी तव्हांजो वेहण फ़कीर साईं खेड़ू पोइ पटको तव्हांजो ॿधणु असांखे एॾी पाण ख़ुशी थिए थी जो असां सफ़ा मधू थी था वञूं बसि तव्हांजे प्रोग्राम ॾिसण में हिकिड़ो मोहम्मद फ़कीर कचा जो बैत बि यादि कयो आहे साईं वाह वाह यार ईअं कंदो हुजे तव्हांजी मोहबत हुजनि अदा इहो बेतड़ो ॿुधाईंदो हुजे मोहम्मद फ़कीर कचा साईं चए थो त जे भाई जोगी थिया हथ कर पंहिंजो ख़्याल हाय हाय जे भाई जोगी थिया हथ कर पंहिंजो ख़्याल रंगण चाढ़े रम्ज़ जा कर तूं कुर्ब कमाल वाह परे न भाइज पाण खां ही वाहिद जो विसाल हाय हाय मोहम्मद जज़ब जलाल माणे ॾिस महबूब में वाह 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 अॼु भला भिटाई साईं जो मेड़ो बि लॻो पियो हुजे उर्स मुबारक जो भिटाई जो बैत बि पढ़ी छॾींदो हुजे लख महिरबानी भिटाई साहिब साईं चई तती थधी का कान्हे वेल वेहण जी हाय हाय वाह वाह तती थधी का कान्हे वेल वेहण जी मटा थी हूंदा पेर न लधी पीरीअ जो वाह 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 भला हिन प्रोग्राम सभिनि में बि आउं ॾिसां फोन कॉल करे शरीक थींदो हुजे शामिल थींदो हुजे माना होटल ते 24 कलाक तो वटि महिराण टीवी हलंदी हुजे बसि बिल्कुलु महिराणी हले पियो हींअर बि हले पियो होटल बि हलाईंदो हुजां कॾहिं वरी महफ़िलनि में वेंदो हुजां कॾहिं वरी कलाम उते ॿुधाईंदो हुजां सूफ़ी रंग जा वरी तव्हांखे ॾिसंदो हुजां तव्हांखे बि बैत पढ़े ॿुधायां राति दानिश मेहदी जे प्रोग्राम में बि जेको शामिल थिया हुआसीं तव्हांजे में बि मुश्ताक भट्टी साहिब जे प्रोग्राम में बि शामिल थींदा आहियूं इहो वरी असांजी विर्त आहे वाह 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 माना ॿोलींदो बि हुजी ॿोलींदा बि हुजूं पर हाणे मुंहिंजो भला रामन साईं वरी टाइम घटि हूंदो त हुनखे हाणे कीअं भला गुनगुनाए बि कोन ॿुधाईंदा आहियूं बसि रुॻो तव्हांखे शाइरी ॿुधाए छॾंदा आहियूं न न भलो 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 हुजे बसि पोइ रंगड़ा ऐं बेतड़ा बि आउं बि बेतड़े खे मिड़े पढ़ण जी कोशिशि करां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह फ़कीर अब्दुल वाहिद जमाली टीवी जो पुराणो फनकार हुयो हुनजो भाणे जो आहियां वाह 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 सभिनी खे सलाम सभिनी खे सलाम जेके बि होटल ते वेठा हुजनि सभिनी खे सलाम सदा मौजूद सदा मौजूद सदा मौजूद सो इहा जेका ॿोली हुजे जेका मोहबत वारी ॿोली हुजे न इहा ॿोली असांजे सिंध में इहा ॿोली जाम हलंदी हुजे भले हिन घोटकी हुजे हिन मथे कहिड़ो बि माण्हू चवंदा दादा माण्हू ॾाढा ॾुखे ख़्याल जा बाबा ॾुखे ख़्याल जा न हुजनि हुननि जो रूह इते अचे रिझंदो हुजे तव्हां उहा किर्त करो तव्हां उहा ॻाल्हि करो उहो मोहबत वारो जेको हुजे मेड़ उहो कंदा हुजो हाय हाय पोइ भिटाई साईं चए मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो भिटाई साईं चए वरी अंगण में फ़कीर फुकरा अचनि ऐं ॻाल्हि करे पोइ भिटाई चए त जॾहिं अव्हां हिते अची रिझंदा हुजो त पोइ अव्हां छा मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह सो अव्हां जॾहिं खीर खंड मोहबतूं पाण में विराईंदा हुजो गॾु हुजो त पोइ अव्हां वटि सभु को लड़ी ईंदो हुजे न भाउ चवंदो हुजे वाह वाह अव्हां त वाह जो रंग रचाए वेठा हुजो हलो
अस्सलाम वालेकुम। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? भाई को टवाली मोहम्मद खोकर खोकर छा हाल हुजे अदा? ठीकु हुजे? चङा भला? खैर हो जे सर, खैर हो जे। हा, तबियतूं ॿार हुजनि? छा चवणु चाहींदा हुजो? प्रोग्राम ॾिसंदा हुजो? भाई प्रोग्राम सलाम का कोई पंज दोस्तों के शामिल करना हो। वाह जी जी। भाई इनको टवाली मोहम्मद खोकर ना आत्या हो सर खोकर आओ छतन शाह का शमल शेख आओ। मोहम्मद अली खोकर ये साल अली खोकर। वाह 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 वाह, सभिनी खे सलाम। वाह, सभिनी खे सलाम। सो साल जितो हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सो हाणे वरी ख़बरुनि जो बि टाइम थी वियो हुजे। ख़बरूं बि लाज़मी हुजनि। हा, ख़बरूं लाज़मी हुजनि। सो ख़बरूं बि इन करे हुजनि पोइ हींअर ॾिसूं त जेको बि दुनिया में कुझु थींदो हुजे हिकिड़ो त इन्हनि खां आगाह ज़रूरु रहंदा हुजो। ख़बरनामो ॿुधंदा ज़रूरु हुजो। ख़बरनामे सां गॾोगॾु तव्हांखे मुल्की हालात, दुनिया जी हालतुनि जी ख़बर पवंदी हुजे। ॼाण पवंदी ॼाण हुजे हुजे। तव्हांखे कि अॼु छा थींदो हुजे, अॼु मौसम कीअं हुजे, हिते छा थियो हुजे, हुते छा थियो हुजे। सो इहे ख़बरूं लाज़मी हुजनि। सो हाणे तव्हां ॾिसंदा हुजो ख़बरूं। न पहिरियां वाई हुजे पोइ वरी ख़बर हुजे। पहिरियां लतीफ़ सरकार जी वाई हुजे, उहा वाई ॾिसंदा हुजो। उन खां पोइ ख़बरूं हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वरी रामो इरादा जूं ख़बरूं अञा हुजनि। नाज़रीन, एक चक्कर ॿीहर भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ईंदे चवनी आओ, वेंदे चवनी वेह। ईंदे चवनी आओ, वेंदे चवनी वेह। छॾे सारो ॾेह, अङण अचिजे उन्हनि जे। सो हिकु दफ़ो ॿीहर अव्हां सभिनी खे मिलणी महिरबाननि खे ॾेह में परॾेह में जिते वेठा हुजो अव्हां सभिनी खे सिक भरियो सलाम हुजे ॿीहर हिन प्रोग्राम रामो ऐं राधा जे तरफ़ां। ऐं उन खां गॾोगॾु भिटाई साईं जो 282 उर्स मुबारक जारी ऐं सारी हुजे भिट ते। भिट जा पांधीअड़ा ईंदा हुजनि, सिक मां पांधीअड़ा, ॿाहिर भेनरूं, बचड़ा, वॾड़ा, ॿुढड़ा सभु ईंदा हुजनि। ऐं ख़ासि करे अॻिते अचंदा अचंदा वॾा वॾा रागी हिते ईंदा हुजनि। सो वञी भिटाई जो कलाम उन्हनि रागियुनि खां ॿुधंदा हुजूं। पोइ उन में उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां वठी उस्ताद मोहम्मद यूसुफ ताईं, पोइ उस्ताद मोहम्मद जुमन, पोइ उस्ताद मोहम्मद इब्राहिम जड़ा, हे साइण आबदा परीन, ढोल फ़कीर, कहिड़ा कहिड़ा नाम गणाए कहिड़ा गणाईंदो हुजां। हाय हाय हुमेरा चना ताईं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा केरु कहिड़े शहर खां? आज़ाद मरीज चक नंबर 50 छा हाल हुजे आज़ाद? ठीकु हुजी? चङो भलो? खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तयार मन? हा, मुन 2-3 ॾींहं किथे क़ाबू थी वियो हुजे, अॼु वरी आज़ादु थियो हुजे। काबू न हुजा, काल कोन था खणो, काल कोन था खणो। हाणे ईअं मयार न ॾींदो हुजे, तूं पंजनि कमनि में क़ाबू हुजी वरी चवंदो हुजे काल न खणंदा हुजो। मूंखे वॾो इंतज़ारु हुजे तुंहिंजे फोन जो। काल तव्हां खणो कोन था, कल्ह जी काल कोन खई, अॼु मस्त मस्त हणी हणी तव्हां काल खयो आहे। न बसि पोइ इहो ॿियो सभु ख़ैर हुजे, ख़ुशि हुजो, चाक हुजो? खैर दुआ अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तयार मन? प्यार लॻा पिया हुजो, अमन लॻो पियो हुजे। कीअं हुजे मौसम? मेले में हलंदा हुजो? हा हा, अचो त तव्हांखे ख़र्च करायो, मेलो घुमायूं। पोइ मेले में हुजी जा तूं? न मां त होटल ते हुजंदो आहियां। पोइ मेले ते वेंदो न हुजी? मेले ते 12 बजे खां पोइ हलण लॻंदी। अॼु मंझंदि 12 खां पोइ? हा। पोइ छा मेड़ो घुमी मलाखड़ो ॾिसी, घोड़नि जी ड्रोड़, उठनि जी ड्रोड़, कहिड़ो त रंग वणे तोखे? हा, रंग ॾिसंदासीं घोड़नि जो, मल जो। इहो रंग ॾिसंदो हुजी? हा, रंग ॾिसंदा हुजो। असांजो बैत ॿुधायो छा साईं जो? बैत ॿुधाईंदो हुजे? बैत त बिल्कुलु ॿुधाईंदा हुजो। तव्हांजो प्रोग्राम असां ॾिसंदा हुजूं। वाह 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 वाह, ॿुधाईंदो हुजे या आम ॿुधाईंदो हुजे? हा, ऐं उर्स जो बि गानो ॿुधायो। जलालपुर जी जुदाई में लॻी आहे तार भिटाई जो।
हाँ ठीक हुजे वरी महिरबानी इहो गानो बि ॿुधाईंदा हुजो सभु सभु शयूं असल जेको चवंदो मेले मां तोखे रांदीकड़ा बि वठी ॾींदो हुजां तोखे चोडुलनि ते घुमाईंदो बि हुजां चकर ॾियारींदो हुजां चिमकड़ी जेका ॿार हलाईंदा हुजनि उहे हुजनि चाॿी वारो गुॾड़ो वठी ॾींदो हुजां वठी ॾींदो हुजे गिची में पाती पई हुजे सो इहो तोखे मेलो बि सॼो घुमाईंदो एॾियूं फरमासूं कंदो हुजे ख़ुशि हुजो इहे अवां जूं मोहबतूं हुजनि तेरे सिक प्यार ऐं हुब सां फ़ोन कॉल करे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि इज़हार कंदा हुजो त मूंखे ख़ुशी थींदी हुजे सो आज़ादु मरी जिते हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सभिनी खे सलाम हुजनि हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा मोहम्मद अशरफ हुसैन गांधा मां छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि केरु शुक्र आहे मालिक तव्हां दुआ लॻी असां ॿुधायो सभु सभु ख़ैरु लॻो पियो हुजे अवां ॾे ख़ैरु हुजे तबियतूं ॿाहिरि हुजनि तव्हांजो शुक्र हुजे असां तव्हांजो प्रोग्राम ॾाढी दिलचस्पी सां ॾिसंदा आहियूं बाक़ाइदे ॾिसंदा हुजो शौक़ सां जी असांजे ॻोठ में दुकान असां तव्हांजो दिलचस्पी सां प्रोग्राम ॾिसंदा आहियूं माना ॻोठ जे दुकान ते वेही सभु प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो जी 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 वाह वाह इहा त भली इहो जो तव्हां पंहिंजो पाण में प्रोग्राम कंदा हुजो पोइ असांजी मायूं तव्हांखे ॾिसी पोइ ईअं कयूं पोइ असां छा कयूं ईअं कंदियूं हुजनि मायूं बि जी जी मायूं बि ईअं कंदियूं हुजनि छो तोसां बि इहो थियो हुजे छा लका जी जी हा मूंसां बि थियो हुजे तॾहिं थियो हुजे बचाव त थियो हुजे न दादा जी जी बचाव त थियो हुजे ई न हा दीदी बसि बसि कन खां घुसी वई हुजे ॿियो हाणे ॿियो छा चवंदा हुजे ईअं खणी चवंदो हुजे बसि पाण खे बचायो हुजे जी 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 सलाम जी जी तव्हांखे सलाम ॾींदो हुजे हा वालेकुम सलाम असांजा बि सलाम ॾींदा सभिनी खे सलाम वरी महिरबानी कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं हाणे ॿार बि खिलंदा हुजनि त तूं त हिन जो ॿुधी आराम ॿार बि खिलंदा हुजनि रगो तूं न हुजी हिकिड़ो ओ चए त तव्हांखे ॾिसी करे हाणे जनानियूं मूंखे बि ॾोहियूं उछलाइण थी हुजे ॾिसी करे कोन इहो हूअं ई हुजे हाणे भला ॿीहर पुछंदी ॾिसी करे पोइ मनायो हा हा घर त जेको हुजे थोरो भाऊअ खे जेको हुजे न गुलनि में तोरींदा हुजनि हा हा पोइ राधुला खे ॾिसी ॾोहियूं चमचा देगड़ियूं हणंदा हुजनि हा हा इहो तोखे हई हुजे ॾोही कई हयूं हुजनि गुसायूं हुजनि कमला राजन ॾिठियूं हुजनि ॿियो राजन जा राज ॼाणींदा हुजाए त पंहिंजे मोह हा पंहिंजे मोह उहे त माण्हू उहे वरी मुकूं पोहे ॿियो पोइ ख़बर न हुजे चरिया पंहिंजे मुंहुं वारो हिसाब ई न हुजे पर हाणे असुल हुजे दुनिया जे साम्हूं ॻोठ खां ॿाहिरि बि ॻाल्हि न हुजे ॻाल्हि दुनिया तो ई हुजे दुनिया ताईं हा ख़ैरु हुजे भला कहिड़ो फ़र्क़ु पवंदो हुजे तोखे कहिड़ो फ़र्क़ु हुजे फ़र्क़ु त को कोन पवंदो हुजे तूं चवंदी हुजे या मुंहिंजी नेकी हुजे तोखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो तुंहिंजी बि जेका हुजे पापुलेशन हुजे हा या मुंहिंजी पापुलेशन हुजे इहा तूं पाण वटि रखंदी हुजे ॿार खिलंदा माण्हू त राति तोसां ईअं ॻाल्हाईंदी हाणे जनानी मूंसां ईअं ॻाल्हाईंदी हुजे मां कहिड़ी ॻाल्हि कई अॼु का अहिड़ी ॻाल्हि कई हुजे हाणे ठहियो कहिड़ो असुल जेको हुजे भाऊ जे बि लीलम किरी पियो हुजे तुंहिंजी बि दोहरी किरी पई हुजे थोरी थींदो हुजे बसि चवंदी हुजे त माण्हू खे ॾाढो हुजणु खपंदो हुजे इन्हनि सभिनी शयुनि खे तव्हांजी जेका हुजे सिहत थींदी हुजे तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो थींदो हुजे तव्हांजी ज़िंदगीअ में इज़ाफ़ो थींदो हुजे ख़ुशीअ में इज़ाफ़ो थींदो हुजे फ़र्क़ु त कोन हुजे ॻाल्हि अकुल जी हुजे हाणे अकुल को हाणे तोखे हाणे पाणी जो गिलास त कोन हुजे प्यारे छॾींदो हुजे हाणे इहो बि ख़ुशीअ मां वरी ॿुधाईंदी हुजे हित करे ॼण ॾाज ॾेखारींदी हुजे अहिड़ी ॻाल्हि करे ॾेखारींदे ख़ुशीअ मां त हिन में कहिड़ो फ़र्क़ु रामले जो मिसाल मुड़सालो मुड़सालो जो ॾाज त अहिड़ो ॾेखारींदी हुजां के वञी थींदा हुजनि 14 खेर हा 14 खेर बाक़ी हथड़ी हीअ हीअं हुजे त ॿुधाईंदी हुजे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो हुजे सही त चवंदी हुजां न सही फ़र्क़ु पवंदो हुजे वॾो हाणे हिन ते तूं किताब लिखंदी हुजी त मूं इहो जेको कयो हुजे कोन लिखंदी हुजे किताब राज लिखंदा हुजनि हलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्कार हुजे त हैदर खुश छा कि चङो भलो अल्हम्दुलिल्लाह अभी तव्हां कुझु ॿियो जो सभु ख़ैर हुजे मां तूं बि सफ़ा असली कंधीअ खे कनु ॾे बीठो हुजे न
असांजे घेरो लॻे पियो नाच न असांजे घर में घेरो अंब कंदा असां घेरो पिंदा हुजनि पोइ घर में अहिड़ी ॻाल्हि हुजे त वरी माण्हू चवंदो हुजे त भॼी जान छॾाए पाण में ॼाणींदा तूं वरी कंधीअ खे हीअं कन्नो रखियो इधर भटी वेठो हुजी बसि न ॿुधंदो हुजनि मां त अची मिंट खेॾे घेरो कंदो हुजे बसि तूं वरी इहो ॾिसंदो हुजे त अधु जो केतिरो मान थींदो हुजे घर में ईअं ॿियो ख़ैर हुजे तोॾे ख़ैर हुजे ठीकु हुजे चङो भलो एॾा यार हिनखे ॿ गिदड़ राणे खे कीले विया हुजनि इहे त गिदड़नि खां त मोटाए ॾींदो हुजी न न उहो गिदड़ खणी आया हुजनि यार राणे खे इहो त मोटाए ॾींदो हुजी ठीकु हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे वरी महिरबानी हुजे लख थोरा साल जिते हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं ख़ुशियुनि में अव्हांजो गुज़रंदो हुजे तूं इहो अॼु हिनखे कपिड़नि खे हिन कांच वॾीअ में घेर वारीअ में त अगठि विझी छॾींदी हुजे अॼु मुड़ुसु घुमंदो हुजे अकेलो या अकेलो कांच वॾीअ में अगठि विझंदी हुजे उहो पाईंदो हुजे त मार को विचड़ंदो हुजे भली विचड़ंदो हुजे अॼु चक्कर त हीअं विचड़ी किरंदो हुजे पाइण एॾा कोन ईंदी हुजे अॼु मेले में मूंखे मलाखड़े में उठ जे ऐं हिननि जे सभिनी जे रंगनि में मूंखे चयो तूं महिमान हुजे रामला मेले में जो इहो वॾी कांच तो खॾनी हुजे खॾ हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ कराची शहर खां असलम शहर बलोच अदा असलम शरबलो साहब ख़ुशि चाक चङा भला तबियतूं ॿार सभु ख़ैर सही दुआयूं ख़ुशि आहियो ठीकु ठाक आहियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे भलीकार ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो दुआयूं माल ख़ैर कराम अव्हांखे भलीकार हाल अहिवाल ॾींदा हुजो अदा हाल अहिवाल ख़ैर लॻो पियो आहे अव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे मज़ो पियो अचे ॾिसण में बि वाह वाह कराची में कहिड़े इलाइक़े में वेठा हुजो दा सर कराची फेज़ 5 में वेठा हुजूं अब्दुल्ला शाह गाजी सां गॾु वाह 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 इहो हाल लॻी पई हुजेव वाह वाह ॾाढे माना समुंड किनारे वेठा हुजो ॾाढी सुहिणी मौसम में वेठा हुजो जी जी वाह वाह ॾाढी सुहिणी ॻाल्हि प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो इहे मोहबतूं अव्हां जूं जी जी सही बिल्कुलु अव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि असांखे ॾाढी वणंदी आहे जेको अव्हां चवंदा आहियो ॿारनि खे तालीम ॾियारियो जी जी इहो सुठो माना अव्हांजो बहितरीन हूंदो आहे किरदारु ॻाल्हाइण जो के ॿारनि खे इल्मु ॾियो ॿारियाड़ी वारनि खे शहर वारा जेके बि आहिनि सही भला जे ईअं न कंदा हुजूं न बालक न पढ़ाईंदा हुजूं उन्हनि जी तरबियत न कंदा हुजूं त पोइ हे जेको नंढड़ो हींअर वारो नसुल हुजे न इहो असांजो ईअं असांजो वण टिण ॿूटे वांगुरु ज़ाया थी वेंदो हुजे त पोइ इहो ॾुख केरु भरींदो हुजे इहो वॾो ॾुख हुजे बिल्कुलु बिल्कुलु अव्हांजी ॻाल्हि सच भरी आहे असांजा सिंधी ॿार तालीम में त पहुचे आहिनि असुल ॻाल्हि इहा हुजे बाक़ी त ॾाढो अॻियां हुजे न दुनिया चंड असां तालीम जे सभ खां पोइते हुजूं मानी चवंदो हुजां त वेलो न बि खाईंदा हुजो पर ॿारड़ा पढ़ाईंदा हुजो जी जी बिल्कुलु असांजा सिंधी घणा माण्हू अहिड़ा हुजनि जेके माल चारा आहिनि सॼो ॾींहुं तालीम जे वेझो न हुजनि पोइ शौरत में सफ़ा माहौल ख़राब आउं सच पुछो चवां त जेके इहो माल चाराईंदा मज़दूरी कंदे मूं वटि एतिरा हथ हुजनि आउं सभिनी खे चवां त बालकनि स्कूल छॾींदा हुजो मां अव्हांजी मज़दूरी मां कंदो हुजां सच पुछो आउं चवां भाउ मूंखे चओ अव्हांजो माल चारे ॾियां मज़दूरी कंदो आहियां पर बालकड़नि खे पढ़ाईंदा हुजो बिल्कुलु साईं बिल्कुलु महिरबानी अव्हां सभिनि जो इहो प्रोग्राम कंदा हुजो सफ़ा सुठी ॻाल्हि आहे इहे मोहबतूं हुजनि पोइ उते का डूटड़ी या हाणे असुल ॻोठ कहिड़ो हुजे वरी कराची त पंहिंजो घर हुजे पंहिंजो शहर हुजे पोइ हिते ड्यूटी आहे हिते ड्यूटी था कयूं वाह वाह पोइ माना डूटड़ी बि कंदा हुजो कॾहिं सलाह बि न कयो दादा रामण मिड़े भाॼे सां गॾु अची को समुंड जो सैर करे वेंदो हुजे साईं तव्हां लख भेरा अचो आचर जी असांजी छुटी हूंदी आहे तव्हांखे समुंड अब्दुल्ला शाह गाजी मिस्री शाह जी दरगाह घुमाईंदासीं फिराईंदासीं बस इहा वरी
इहा वरी मूं पाण हुजतड़ी कई हुजे कॾहिं ईंदो हुजां त बसि पोइ मिड़े चवंदा हुजो त दादा भली करे आया हुजे असां बि घुमण आया हुजो अव्हांजे पाड़े में आया हुजूं वरी महिरबानी लख वॾी कुर्ब महिरबानी कुर्ब तव्हांजा मोहबतूं तव्हांजूं जेको तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा हुजो असांजूं ॻाल्हियूं यादि रखंदा हुजो वराए उहे हा छा थियो हुजे रोंदो जीजा खिलंदो हुजां हरू भरू मूं चयो अधे खे ईअं ॻाल्हि करे हुजत करे छॾी हुजे अलाह हींअर उहो दौर हुजे न हुजे अञा माण्हू पिया हुजनि वरी पंहिंजे में खिलंदो हुजां जिन जे करे इहो मुल्क हले वरी खिलारा मला तूं ईअं कंदो हुजे दुनिया हाणे वञी अलाह किथे पुॻी तूं अञा पिया हुजनि माण्हू हा के माण्हू हाय हाय बेटा साईं पोइ चयो त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंजा के माण्हूअ मंझि अचे बूह बहार जी सो माण्हू त मिड़े ई माण्हू हुजनि पर को माण्हू हुजे माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं माण्हूअ मंझि अचे बूहे बहार जी सो बेटा ओड़नि माणक मोतियुनि खे जिन वटि इल्मु हुजे सऊर हुजे ॾाहप हुजे ॻाल्हि खे सम्झणु हुजे ॻाल्हि खे परूड़णु हुजे ॻाल्हि जो मस्कद छा हुजे खिल में हुजे सऊर में हुजे हक़ीक़त में हुजे माण्हू उतां वञी सिखंदो हुजे ऐं पोइ सिखंदा कीअं हुजनि जॾहिं अव्हां गॾु वेही हिक ॿिए सां कचहरी कंदा हुजो पोइ ॾाह थींदा हुजो सुठी सोबत बाक़ी नसो पतो आम कचहरी हरू भरिजी बेफुज़ूली कचहरी बेफुज़ूल कचहरीअ में बि ॾिसंदो त ॻोठनि जा ॻोठ वेठा माण्हू वरी तालीम में सफ़ा पोइते नथे में पते में झेड़े में फसाद में वरी मां घणी अॻिते सो इन जे करे हालतुनि खे ॾिसी करे इहा गुफ़्तगू ओड़ी सुठी सोबत जेका कारआमद जेका सुठी हुजे हिदायत वॾड़नि जी ॿुधंदा हुजो अॼु ॿुधंदा हुजो त सुभाणे कमाईंदा हुजो जे अॼु ॿुधण वरी वॾड़ा वीचारा का ॻाल्हि कंदा हुजनि त नंढा वरी चवंदा हुजनि इहो हाणे असी मत खसी सो ईअं न हुजे पंहिंजे वॾनि खां जेको हुजे सबक सिखंदा हुजो इहो अॻिते तव्हांखे कमु ईंदो हुजे राजा वरी चवंदा हुजनि बाबा या ॾाॾा हाणे तोखे कहिड़ी ख़बर सोभा ॾाॾे ऐं बाबे वटि तजुर्बो हुजे उहो कहिड़ो उनखे ख़बर हुजे उहा तरबियत जी ॻाल्हि हुजे त इलाइक़े में रहणो हुजे त कीअं रहणो हुजे सभिनी सां उथणो वेहणो हुजे पाड़े जो ख़्यालु करणो हुजे जंहिंखे अलाह इज़त ॾिनी हुजे हुनजी इज़त ज़रूरु करणी हुजे पर पेर ओतिरो खणिजे ओतिरी हुजत न कजे पंहिंजो कम सां कमु ॿिए कंहिंजी ॻाल्हि में अव्हांजो न वञे अव्हांजो जेको असुलु कमु हुजे अव्हां उनखे वठी हलंदा हुजो पोइ सभु को चवंदा था माण्हू भला आहिनि पाड़े में सुठा आहिनि इन्हनि माण्हुनि जो अमल इहो ॾाढो सुठो हुजे इन सां ज़िंदगी बहितर थींदी हुजे सो वॾड़ा इहो समय बाक़ी हाणे तालीम त रोज़ नई थींदी हुजे नवां किताब नवां निसाब नयूं ॻाल्हियूं नयूं मोबाइलूं उहे अव्हां ॼाणींदा हुजो वॾड़ा त वरी उन मां कोन ॼाणींदा हुजनि सो वरी हाणे हलंदा हुजूं अहिड़ो ई हिकिड़ो भिटाई जो कलाम हुजे अॼु उर्स मुबारक हुजे भिटाई जो सो अॼु त लाॾा गीच भिटाई जा हुजनि सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं था अञा कचहरी
हाय हाय बेटा साईं जो बेत लॻल हुजे ॾिसो त हिते साईं सदाई करी मथे सिंध सुकार साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी वरी बेटा साईं चए त तेसी कुर्ब करियो तेसी कुर्ब करियो जेसी जहिड़ा आहियूं जहान में त बेटा साईं चए त एसि ताईं कुर्ब करो पाण में मोहबत करो ज़िंदगी केतिरी हुजे पाण इहा नंढड़ी ज़िंदगी अव्हांखे मिली हुजे इन में बि अव्हां पाण में कुर्ब न करो तेसी कुर्ब करो जेसी जहिड़ा आहियूं जहान में अॻियो जहान ॿियो जहान उहो मालिक जे हथ पर हिन जहान में अव्हां पाण हिक ॿिए सां कीअं हुजो हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां भली करे आयो जी अदा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं बहार सभु ख़ैर दुआ आहे तबियतूं बि ॿार तव्हांजी महिरबानी हे कीअं प्रोग्राम ॾिसंदा हुजो रंग ॾिसंदा हुजो कल्ह केरु हाज़िर हुजो हा कल्ह थोरो कमु हुयो टाइम कोन मिलियो काल वाक़ई कल्ह कोन कई थी अॼु तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया तमामु बहितरीन रंगनि वाह 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 इन्हनि रंगनि जे हवाले सां का नई ॻाल्हि का गणत का किर्त हा तव्हांजो साईं इहो झंडो फड़के पियो 14 अगस्त जे हवाले सां आओ ऐं लतीफ़ सरकार जो मेलो लॻो पियो आहे हुन जे बारे में बि ॻाल्हायो पिया हाओ वाह वाह असुल ॻाल्हि इहा हुजे लतीफ़ साईं जो मेड़ो लॻो पियो हुजे उर्स मुबारक हुजे सो उन हवाले सां पंजड़नि जी ॻाल्हि अव्हां सभिनि जी ॻाल्हि पोइ भिटाई जे फ़िक्र खे भिटाई जे कलाम खे अव्हां सभु कीअं ॾिसंदा हुजो कल्ह को प्रोग्राम ॾिठो अलाए न अव्हां हा कल्ह को प्रोग्राम त कोन ॾिठो पर यूट्यूब ते वरी अॼु ॾिसी वठंदासीं वाह 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 ॿियो ख़ैरु हुजे अॼु मसरूफ़ हुजो या काॾे वेंदा हुजो कीअं न न अॼु त मसरूफ़ कोन आहियूं केॾा कोन था वञूं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया तव्हांजे काल कयोसीं काल ॾुखी थी लॻे ॾाढी वाह वाह लॻी वई तव्हां सां कचहरी थी ख़ुशी थी न न इहो माण्हू हिक ॿिए खे हाल अहवाल ॾींदो हुजे त माण्हू नओं ताज़ो थींदो हुजे या ताज़ो तवानो थी वेंदो हुजे हा साईं बिल्कुलु बिल्कुलु हा साईं माण्हू जिते दिलि चवे फोन कॉल करे वरी माण्हू हाल अहवाल वठे पंहिंजी ॻाल्हि करे का इलाइक़े जी तालीम जी माण्हू जे अकुल जी कंहिं ॾाहे जी माण्हू ॻाल्हि करणु खपंदी हुजे माण्हू खे त इन सां ई ॻाल्हि वधंदी हुजे साईं बसि उहे ॻाल्हियूं त तव्हां सभु ॿुधायो था वाह 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 इहा ॻाल्हि भली हुजे अव्हां जी तव्हां इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा बि हुजो ऐं यार मान बस कींदा हुजो इन ॻाल्हि खे सम्झंदा हुजो त इहो मिड़े अव्हांजो कमालड़ो हुजे साईं असांजो कमालड़ो छा आहे तव्हांजूं लख लख महिरबानियूं आहिनि जो तव्हां सुजागी था मारूड़नि खे ॾियो असां ॿुधंदड़नि खे ॾियो था सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायो था तइलीम जे बारे में ऐं ज़िंदगी गुज़ारण जे बारे में त नंढड़ी ज़िंदगी आहे मोहबत ॾियो मोहबत वठो हाओ हाओ कावड़ तकरार में कुझु कोन्हे रखियो बिल्कुलु सही चवंदा हुजो त इन्हनि तकरारनि में इन्हनि में कुझु न रखियो हुजे पाण में खीर खंड थींदा हुजो हिते दरिया जो मिठो पाणी त पाण सभु मिठा थींदा हुजूं न भाउ हा बिल्कुलु सही था चओ ऐं अधी राति वाला अॼु कोन्हे न प्रोग्राम में अब न न हिते हुजे सो कल्ह खां वठी न न कल्ह खां वठी इहो हाणे थोरो कनु और ते कंदो हुजे हाणे ॿियूं असांजूं न्याणियूं थियाणियूं औरतूं ॿुधंदियूं हुजनि बाबा जंहिं ॾींहुं घर में माइनि खे लॻंदो हुजे त अॼु रिंगो शुरू करणो हुजे पोइ मथे में सूर आहे कुल्हे में सूर पोइ हथनि में सूर माना इहो रध पचावा खां माना जवाब हाणे अॼु जो टियों ॾींहुं खां हिनखे ख़बर पई हुजे त भिटाई जो मेड़ो ईंदो हुजे हीउ वेंदो हुजे सुघड़नि सां मिलणु मलाखड़ो ॾिसणु हाणे माना कल्ह खां हिन जी तबियत ख़राबु हुजे हाणे पाण सोचींदो हुजे त इहो रामलो कीअं हलंदो हुजे बसि ऐं तव्हांजी ॻाल्हि में वॾो वज़न आहे ऐं अॼुकल्ह जी वरी थोरी मौसम बि चेंज थी वई आहे इहो ज़ुकाम बुखार हर घर में हर जॻह ते आहे न पर ही बुखार ॿियो हुजे बाबा हे माना त सम्झंदो हुजे बसि पाण छा चवंदो सही हो त इहो आहे तोखे मेले जी मिठाई बि वठी ॾियणी आहे बि वठी ॾियणो आहे मेले जो इहो त तोखे कमु करिणो आहे न हे साईं सदोरी चए त आऊं हलां माना तूं सम्झी असां हिकिड़ो अॻे ई माना डुबरा माण्हू खीसे में डुबरा हूअं डुबरा न
खीसो असांजो सदाईं डुबरो। पोइ हाणे असीं चऊं त कंहिं दोस्त खे कंहिं महिमान खे उते को देसी परदेसी कंहिंसां को हाल, कंहिंखे को किसमिस, कंहिंखे को मिठाड़ी, कंहिंखे को चांहि जो कोप, कंहिं किताब लिखियो, कंहिं रसालो लिखो, कंहिं बेत यादि करो। हुन ख़्याल सां वञा हिन माईअ खे हुजे त मूंखे मेड़ो बि घुमाईंदो हुजे, पोइ दरगाह ते वठी हलंदो। हाणे साईं कर लेखो बि हाणे कहिड़ो लेखो करे ॿुधाईंदो हुजां। न तव्हांखे मेले जी ॾंग वाट तयारी करणी खपे हा न। चवंदा आहियो तव्हां पाण त मींहं वसंदे में कम अचे एतिरो कजे त शाह लतीफ़ जो मेलो आहे त तव्हांखे तयारी करणु खपे अॻु में। अबा नओं वॻो सिबरायो हुजे, पटको वतो हुजे, पोइ हाणे एतिरो कयो हुजे जो वञो बवेल सेल किथे वञी यार आणियूं चाढ़ियूं रीत असांजी कुर्ब ॾियूं ऐं कुर्ब कमायूं। कमल का मज़दूरी लॻे मिड़े कयो अचां, कमल किथे ॾौर बेत मिड़े, उन मां पोइ जो मिलियो इहो घड़ो हलंदो हुजे। फ़क़ीर ईअं ॿियो हाणे असां फ़क़ीरनि खे हाणे कहिड़ो वेही तोरींदो हुजे यार। साईं इहो तव्हां रब जा लख शुक्र अदा कयो जो घरड़ो हले पियो। अॼुकल्ह घरड़ो हलाइण बि ॾाढो ॾुखियो आहे। बसि इहो शुकुर कंदा हुजो, बसि पोइ शुकुर में मिड़े सभु कुझु हुजे ई। वॾी महिरबानी, लख कुर्ब। हे त अधो मुंहिंजे कचहरीअ खे हा बा वठी को वेही रहियो हुजे, मूं चबायो अञा छा चयो हुजे त मुंहिंजे हिन कांचड़ीअ खे हिन कपिड़नि खे तयारु करे रखंदे हुजे त टीहड़ो तप वठी हुजे घर वारीअ खे। हाणे जो माण्हू हिकिड़ो घर में माण्हू सोचे चवंदो ॿाहिरि निकिरे को माण्हू सुठो ख़्यालु, को सुठी सोच, को हीअं खिलंदो माण्हू वञे ॿाहिरि। पर घर में ईअं हुजे अहिड़े सिस्टम में बि पाण खे हलाइणु खपंदो हुजे। इन्हनि सां हलणु दुनिया में इन्हनि सां हलणु ॾुखियो हुजे, उहो माण्हू हली वेंदो हुजे। पर हाणे वरी हलंदा हुजो। अॼु वरी ढोल फ़क़ीर जी बादे फरमाइश सयल कई हुजे, हाय हाय लाहे त निमाणीअ सां नींहं मोह ब ईअं न मोह मटिजे। सो ढोल फ़क़ीर साईं भिटाई खे भिटाई जे तंद जे करे हूं ऐं हा हा हलो हलो ऐं भलो मियां जी जेका तंद चोरी हुजे त ढोल फ़क़ीर बि पंहिंजो नाव कमायो हुजे। पर वरी भिटाई चए त कैफ़ियत बि कमाल हुजे त कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मूं, कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मूं, जे तो सजण सारिया से वस न आहिनि मूं, जॾहिं कॾहिं तूं तो अण ॾिठा आरा करे। ढोल फ़क़ीर ऐं संदसि साथियुनि जो आवाज़ु अव्हां जे नाम। उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा कचहरी कंदा हुजो।